अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। MNV ड्रेन जो पाणी मंचू ढंढ में छोड़ करण जो सिलसिलो जारी आहे। मंचू ढंढ में पाणी सतह 114 फुट 4 इंचनि ताईं पहुची वई आहे। गुज़िरियल 24 कलाकनि में 4 इंच पाणी सतह में इज़ाफ़ो थियो। 19 ॾींहनि में 6 फुट 2 इंच पाणी जी सतह में वाधाई मंचू ढंढ जे पाणी सतह में वधीक चाढ़ जो ख़दशो आहे। मंचू ढंढ में पाणी जी गुंजाइश 130 फुटनि ताईं मौजूदु आहे। आबपाशी खाते पारां इहो चयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सेवण मां MNV ड्रेन जो पाणी मंचू ढंढ में छोड़ करण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सेवण मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर गुलशेर बलोच। जी गुलशेर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, MNV ड्रेन जो पानी मुसलसल मंचू ढंढ में छोड़ थी रहियो आहे, जंहिंजे करे मंचू ढंढ जे पाणी सतह में लगातार वाध अची रही आहे। मंचू ढंढ में हिन वक़्तु पाणी जेका सतह आहे 114 फुट 4 इंच ताईं पहुची वियो आहे। 24 कलाकनि में 4 इंच पाणी सतह में जेको आहे सो इज़ाफ़ो थी वियो आहे। 19 ॾींहनि में 6 फुट 2 इंच पाणी जी सतह में वाध आई आहे। ऐं मंछर जी पाणी में जेको आहे सो वधीक जेके चाढ़ जा जेके आहिनि से इम्कान आहिनि। आबपाशी खाते पारां ॿुधायो वियो आहे त जेको आहे 130 फुटनि जी जेका मंछर ढंढ में पाणी जेको आहे मौजूदु आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गुलशेर अपडेट करण लाइ।